बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। दुनिया में तव्हां जेकॾहिं को बि अमल करणु चाहींदा आहियो त उन जे लाइ स्किल जो हुजणु लाज़मी आहे। स्किल छा आहे? कंहिं बि कम में महारत, कंहिं बि कम जी करण जो तरीक़ेकार, या अहिड़ो अमल जेको ॿियनि माण्हुनि खां तव्हांखे अलॻि करे या जुदा करे। समूरा माण्हू जंहिं बि तव्हां प्रोफेशन में वेंदव त केतिरा ई माण्हू कमु कंदा रहंदा आहिनि, उन जॻह ते जॉब कंदा आहिनि या हू को प्रोफेशन कंदा आहिनि, पर उन जॻह ते जेकॾहिं तव्हांखे स्किल हूंदो त तव्हां हुनखे वधीक बहितर नमूने सां करे सघो था। छो जो हुनुर ई उहा शइ हूंदी आहे जेको माण्हूअ जी आइडेंटिफिकेशन कंदो आहे ऐं हुनुर सां ई माण्हू जी शनाख़्त थींदी आहे। तव्हां ॾिठो हूंदो त आमतौर ते हिकिड़ो असांजे ॻोठ में हिकिड़ो मिसाल ॾींदा आहियूं त हिकिड़े माण्हूअ हिकिड़ो वॾो गुंड काठ जो टुकड़ो ॿिए माण्हूअ खे ॾिनो त उन खे चयईं त मूंखे हिन मां टेबल ठाहे ॾे। पछाड़ीअ में हुन काठ खे टुके हुन मां हिकिड़ी ॾोई ठाही। यानी अनस्किल जेके माण्हू हूंदा आहिनि उनखे तव्हां केतिरो बि मटीरियल ॾियो त उहे उन मां कंहिं बि हिकिड़ी कम वारी शइ कॾहिं बि ठाहे कोन सघंदा आहिनि। स्किल माण्हू में तॾहिं ईंदी आहे जॾहिं माण्हू जंहिं दौर में रहे थो पियो उन दौर जी प्रैक्टिस करे। यानी हू जंहिं बि कम में महारत हासिल करण थो चाहे उन में प्रैक्टिस करे। जॾहिं हू प्रैक्टिस कंदो रहंदो आहे त उन में ऑटोमेटिकली स्ट्रेंथ थींदी वेंदी आहे। मोहम्मद अली बाक्सर जी तव्हां ॿुधी हूंदी ॻाल्हि त हिकिड़े ॾींहुं मोहम्मद अली बाक्सर पंहिंजे ऑपोज़िट खे हिक ई पंच सां केराए विधो त जेको अनाउंसमेंट पियो करे उन मोहम्मद अलीअ खां पुछियो त तूं हिक ई पंच सां हिनखे कीअं केरायो, त हुन चयो त मूं हिन हिक पंच ते 1000 भेरा प्रैक्टिस कई। यानी प्रैक्टिस तव्हांखे बहितरीन स्किलफुल बनाए सघे थी। हुन खां पोइ क्रिएटिविटी। जंहिं बि दौर में तव्हां रहो था पिया या जंहिं बि टाइम में तव्हां आहियो उन दौर में जेके माण्हू तव्हां जंहिंमें बि महारत हासिल करणु चाहियो था उन में ॾाहा आहिनि, तव्हां उन्हनि सां मिलो, उन्हनि सां ॻाल्हायो, उन्हनि जे तरीक़ेकार खे ॾिसो ऐं तव्हां बि उन में ई महारत हासिल करणु शुरू कयो। हिकिड़ी वसी शइ हूंदी आहे, उन खे नंढड़ो करे तव्हां हिकिड़ी नंढड़ी शइ में पंहिंजी इम्प्रूवमेंट आणियो ऐं पाण में महारत आणियो त ॾिसो त तव्हां में ऑटोमेटिकली स्किल अचणु शुरू थी वेंदो। केतिरा ई माण्हू त अहिड़ा हूंदा आहिनि जेके अपडेट न आहिनि थींदा। तव्हांजी आम मोबाइल फोन जेका तव्हांजे हथ में ई आहे, इन मोबाइल फोन में हर महीने ते ॿिए महीने 3 महीने हिकिड़ो मैसेज ईंदो आहे, सॉफ्टवेयर अपडेट थींदो आहे। हुन में तव्हांजी सॼियूं एप्लीकेशन अपडेट थींदियूं रहंदियूं आहिनि। स्किलफुल थियण जे लाइ बि माण्हूअ खे अपडेट थियणु लाज़मी आहे। यानी हू अपडेट थींदो रहे त जंहिं जदीद दौर में हू रहे थो पियो उन मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे पियो। टेक्नोलॉजी न फ़ाइदेमंद हूंदी आहे न नुक़सानकार। उन खे इस्तेमालु फ़ाइदेमंद बि बणाईंदो आहे, नुक़सानकार बि बणाईंदो आहे। जेकॾहिं तव्हां हथ में जेका मोबाइल फोन आहे उन में तव्हां सुठाई वारा कम था कयो पिया त इहा मोबाइल फोन तव्हां लाइ बाइसे गनीमत आहे। पर इहा ई मोबाइल फोन तव्हांजे लाइ गुनाह जो सबब बि बणिजे थी ऐं ॿियनि अमलनि जे लाइ बि तव्हांखे कसूरवार ठहिरायो वेंदो। छो जो तव्हां ई आहियो जेके शयुनि खे इस्तेमालु कंदा आहियो। तव्हां ॾिठो आहे जॾहिं सिरुनि जो हिकिड़ो ढिघ पियो हूंदो आहे ब्रिक्स जो त उन मां ई हिकिड़ी बिल्डिंग ठहंदी आहे। ईअं ई तव्हां पंहिंजे ख़्यालनि खे सोचुनि खे तरतीब ॾेई हिकु बहितरीन शइ तव्हां तकलीफ़ करे सघो था। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़